वीडियो मूं अपलोड कई पंहिंजे चैनल ते। उहो जेको आहे सो ज़िलो लाड़काणो ऐं डोकरीअ जी महफ़िल हुई ऐं मूंखां जेको आहे सो मिस्टेक में शहर जो नालो ग़लति वरितो हो मूं, उन जे लाइ सभिनि दोस्तनि खां माज़रत। दोस्तो, हे डोकरीअ में तमामु बहितरीनु महफ़िल हुई जलाल चांडे जी। ऐं अॼोके वीडियो में कलाम नंबर 2 नंबर जी ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडियो इन महफ़िल में 2 नंबर कलाम कहिड़ो ॻायो ऐं उन खां अलावा माण्हुनि जेको आहे सो तमामु घणी जलाल चांडे खे इन महफ़िल में मोट ॾिनी। ऐं तव्हां इन वीडियो जे सूरत में ॾिसी पिया सघो त जलाल चांडे खे हिते ॾिसो त 100 जी तादाद में माण्हू पिंडाल ते बीही करे जलाल चांडे ते उन टाइम में 10 जो नोट तमामु घणो हलंदो हुयो ऐं 10 जो नोट जेको आहे सो माण्हू घोरनि पिया जलाल चांडे जे मथां। ऐं हिकु अंदाज़े जे मुताबिक़ चयो थो वञे त इन महफ़िल में जेको कलाम जलाल चांडे ॻायो हुयो त उहो इहो कलाम हुयो त मां कहिड़ी ईद मल्हाई आहे, मूंखे ज़ोरी दोस्तनि मेहंदी लाई आहे। दोस्तो, जॾहिं इहो कलाम पिंडाल में जलाल चांडियो ॻाइणु स्टार्ट कयो त तव्हां ॾिसो त माण्हुनि जलाल चांडे जे मथां पैसनि जी ईअं बरसाति करे छॾी। माण्हुनि खे तमामु घणो इहो कलाम जेको आहे सो पसंदि आयो जलाल चांडे जो। इन जे करे जलाल चांडे खे तमामु घणी मोट मिली। दोस्तो, जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में हज़ारे प्रोग्राम कया ऐं हज़ारे महफ़िल वञी अटेंड कया, लेकिन ज़िले डोकरीअ जो जेको ज़िले लाड़काणो ऐं शहर डोकरीअ जो जेको इहो प्रोग्राम हुयो, इहो तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो। ऐं तमामु घणी माण्हुनि जलाल चांडे खे मोट ॾिनी। जलाल चांडे खे हार विधऊं पैसनि जा ऐं जलाल चांडे खे गुलनि जा हार बि निछावर कयूं ऐं जलाल चांडे खे हिकु अंदाज़े जे मुताबिक़ एतिरी घोर मिली जो 2 ब्रीकेस पैसनि जा जेको आहे सो जलाल चांडे जा भरिजी विया इन महफ़िल में। ऐं इन महफ़िल जो कुझु हिसो जेको कलाम जो आहे उहो बि तव्हांखे असां अॻिते हली ॿुधाईंदासीं, या वीडियो जे शुरूआति में या वीडियो जे आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदासीं। तमामु बहितरीनु जलाल चांडे कलाम ॻाया। इन महफ़िल जा ॿिया बि कलाम आहिनि ऐं इन महफ़िल में जेको कलाम जलाल चांडे ॻायो त मूं कोन कहिड़ी ईद मल्हाई आहे, मूंखे ज़ोरी दोस्तनि मेहंदी लाई आहे, इन कलाम जो जेको शाइर हुयो उहो अली हसन बबर हुयो, जेको अली हसन बबर जलाल चांडे सां तमामु बहितरीनु शाइर ऐं हमेशह गॾु रहंदो हुयो। ऐं जलाल चांडे जी गाॾी बि ड्राइव जेको आहे उहो अली हसन ई कंदो हुयो। शाइर हुयो सिंध जो हिकु बहितरीनु, जंहिं जलाल चांडे सां तमामु घणो साथ ॾिनो ऐं जलाल चांडे खे तमामु घणी सपोर्ट ॾिनई। त दोस्तो, मां तव्हां सां हींअर वरी माना जेको आहे सो माज़रत थो घुरां, जेको पहिरीं वीडियो मूं अपलोड कयो उन में इन महफ़िल जिथे इहो महफ़िल थियो जलाल चांडे जो, इहो ज़िलो लाड़काणो ऐं डोकरीअ में थियो हो। मां हुन में मिस्टेक में मीरपुर ख़ासि जो नालो वरितो हुयो। इन जे लाइ सभिनि दोस्तनि खां माज़रत। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।